नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में नोनारी برادري ऐं नौजवान शहरी एहतियात जा कब्ज़ा माफिया ख़िलाफ़ लाइब्रेरी चौक खां एहतजाज रैली कढी प्रेस क्लब आॾो एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन कुर्बान नोनारी, सैयद मुजतबा शाह, इंजीनियर गुलाम रहीम, अब्दुल जब्बार मलिक, सज्जाद नोनारी, इमाम बख्श नोनारी, एहसान नोनारी, अताउल्ला ऐं ॿिनि चयो त भंगवार बिरादरी, जाखरानी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ कुझु नाम निहाद शाह मुराद भंगवार, हज़ूर बख्श भंगवार, अताउल्ला जाखरानी ऐं ॿिनि कब्ज़ा खोरनि असांजे प्लाट ते कब्ज़ो कयो। जॾहिं त प्लाट जा खाता ऐं सभु काग़ज़ात असां वटि मौजूदु आहिनि। मुख़्तियारकार पिणु असांजे हक़ में लिखत ॾिनी आहिनि। हिन बावजूद बि कब्ज़ा माफिया घरनि ते फायरिंग करे हरासा करे रहिया आहिनि। वरी असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि, जेको सरासर ज़ुल्म ऐं ज़्यादती जी इंतिहा आहे। असीं ग़रीब पुरअमन शहरी आहियूं। असां सां ज़ुल्म ऐं ज़्यादती जो नोटिस वठी प्लाट तां कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।